मेहरबानी कयो पंहिंजे दिमाग खे सही कंदा कयो। अॼुकल्ह कैसेट कल्चर थी वियो आहे। होटलनि ते बसनि में मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़ जिथे किथे वञो हो कैसेटूं पियो हलनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। अॼुकल्ह अहिड़ा बि मामला जो फ्री में सीडियूं पिया ॾियनि, सीडियूं फ्री में तव्हांखे कैसेटूं वीडियो पिया ॾियनि। मुंहिंजा दोस्त ॿियूं कैसेटूं ऑडियो वारियूं तव्हांजे हवाले पिया। ॿुधो त सही असांजे आलम खे, ॿुधो त सही। पोइ न तोखे इल्म आहे, न मुतालो आहे, न सम्झा, न तूं पंहिंजे अक़ीदे ते पको आहे। पोइ ॿिए जी ॻाल्हि ॿुधी यकदम मुतासिर थी वेंदो आहे। मुंहिंजा दोस्त घणा माण्हू पंहिंजा ईमान विञाए वेठा। ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी तोखे अपील आहे, पहिरीं ॻाल्हि त कंहिं बि बद मज़हब जी ॻाल्हि ॿुधी त उन ॿुधण खां बाद में तूं पंहिंजे उलमा ॾे रुजू थी। मूंखे यकीन आहे त इंशा अल्लाह ताला आलमनि खे ख़ुदा ताला उहा क़ुवत अता फरमाई आहे जो तुंहिंजे दिमाग़ मां सॼो बोह कढी छॾींदा, तुझे दिमाग खे साफ करे छॾींदा। आलिम तुझी रहबरी कंदा ऐं तोखे सही नमूने सां मसइलो ॿुधाईंदा। इंशा अल्लाह तूं प्रोपगंडा जो शिकार कोन थींदे। उलमा ॾे नथो रुजू थी ऐं पंहिंजो फ़ैसिलो थो करी, जंहिंजो नतीजो इहो आहे जो बद अक़ीदगी तुंहिंजो मुक़द्दर बणिजी थी वञे। यादि रखजां, यादि रखजां, तूं सभ खां अव्वल पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कजां ऐं ईमान जी हिफ़ाज़त तॾहिं तुंहिंजी थींदी या पंहिंजे उलमा जे किताबनि जो मुतालो कर या पंहिंजे उलमा ॾे रुजू कर। पंहिंजे उलमा सां उथवे, पंहिंजे उलमा खां मसइलो पुछो। रब्बानी उलमा जी कमी कान्हे का, हर दौर में इहो जमात रही आहे, इंशा अल्लाह ताला क़यामत ताईं हलंदी। ये आलिम पैदा किथे थींदा आहिनि? चओ मदरसनि में। ॾाढे चवंदा असांजो मोहतरम हज़रत अल्लामा व मौलाना अलहाज साईं मोहम्मद इदरीस दामत बरकात मुलालिया मदरसे में न पढ़े हा, अॼु तूं हुनजो वाइज़ ॿुधण कोन अची हा, उन ॾे रुजू कोन थी हा। पर असां इन्ही जे करे उलमा ॾे रुजू थींदा हो जो सॼी ज़िंदगी दीनी मदारस में गुज़ारी आहे। आओ तोखे यकीन सां थो चवां, यकीन सां थो चवां, भली असीं पोड़ा छो न थी वञूं, भली असांजी 40-50 साल तक़रीरुनि में तहरीरुनि में ज़िंदगी गुज़री वञे, पर मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे शरीयत जो कानून एतिरो वसी आहे, एतिरो वसी आहे, एतिरो कुशादो आहे जे अञा बि 100 साल उम्र ज़िंदगी मिले त तहक़ीक़ जो मक़ाम अञा बि अॻिते आहे, अञा बि तोखे नयूं नयूं ॻाल्हियूं मालूम थींदियूं वेंदियूं। असां त कुएं वारी हरीड़ खयो पंसारी पिया सॾायूं। मुंहिंजा अदा जंहिंखे का थोरी ॻाल्हि किथां मिलियो थी वञे चवे थो त बस सभु कुझु आऊं आहियां। यादि रखो न, फ़ौक़ कुल्ल ज़ी इल्मिन अलीम, हर इल्म वारे खां मथे इल्म वारो मौजूदु आहे। मुंहिंजी अपील सिर्फ़ तव्हांखे इहा आहे त कंहिं बि बदमज़हबी जे मामले में न फासिजो, पंहिंजे उलमा ॾे रुजू कजो ऐं उलमा किराम सॼी ज़िंदगी महिनतूं करे 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 हिकु न ॿ न टे न हज़ारें किताब पढ़ी उन हज़ारनि किताबनि मां निचूड़ हासिल करे अवां ताईं पैगाम पहुचाईंदा आहिनि। उहो तुंहिंजे लाइ मुस्तनद हूंदो आहे, उन ते अमल कंदे इंशा अल्लाह अज़ीज़ तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा।